मजमूई तौर ते सिंध जे अंदरि इलेक्शन जी जेका सियासत आहे उहा मथां जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि पंहिंजे तौर ते हिकिड़ियूं शयूं तइ करे छॾियूं आहिनि। ही खिलाड़ी बि साॻिया आहिनि पाण में, रांदि बि साॻी आहे, उहा साॻी रांदि ई हलाइणु चाहिनि था ऐं हुन सां में मोरा बि साॻिया आहिनि, वज़ीर घोड़ा बि सभु साॻिया आहिनि। पर हिन सॼी सूरत हाल खां अलावा हिकिड़ी शइ हीअ आहे त सिंध खे जंहिं स्टेज ते हिननि पहुचायो आहे उहा ॾाढी तबाह कुन सूरत हाल आहे। हिननि कतिरो कतिरो करे सॼी सिंध जे माण्हुनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। 15 सालनि जो इक़्तिदार जेको ज़रदारी माफ़िया खे हिननि ॾिनो आहे उन सिंध जे माण्हू जो जीअं जंजाल कयो आहे। हीउ इलाइक़ो, हीउ ज़िलो वधि में वधि ॿोॾि जो मुतासिर ज़िलो आहे, हथ सां ॿोड़ायो वियो। हीउ मेरठ शहर आहे, हिन जे बंदनि जा पैसा हुआ उहे भोतार खाई विया। शरीफ़ थिया वेठा आहिनि, पटकायो वेठा आहिनि, मोतबर थियो वेठा आहिनि, अजीब ॻाल्हियूं, ग़रीब किस्सा दास्तान। पर हिननि जे अंदरि पोरियत माण्हुनि जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, तक जे माण्हुनि जे लाइ, अवाम जे लाइ को दिलि में दर्द हुजे या हिननि जे अंदरि का दिलि हुजे, दिमाग़ त अथनि ई कोन। सिंध जे वॾेरे भोतार वटि दिमाग़ नाले का शइ कोन्हे। सिंध जो वाहियात तरीन वॾेरो हिते हुकूमत करे थो ऐं उनखे वरी मिडिल क्लास जेको आहे उहो वरी कुल्हे ते खणी घुमाए थो। त सिंध में हीउ जेको जबर जो निज़ाम आहे, ज़िलत जो, रुसवाई जो, बेरोज़गारी जो, बदहाली जो, बुख जो, दहशत जो, फुरनि मारनि धाड़नि, इन्हनि जो बदमनी जो जेको दौरु आहे, हीउ जेको थाणा पाथारियूं ॿियो टियों इहो जेको कल्चर आहे, इहो 15 सालनि खां पीपल्स पार्टी हलायो आहे। उन सॼी सिंध खे तबाह कयो। हितां जा शहर तबाह थिया। हिन ज़िले में, हिन शहर समेत सॼी सिंध जी कंहिं बि यूनियन काउंसिल जो को बि रिकॉर्ड कोन्हे त हिननि पैसा किथे ख़र्च कया, बजट कीअं अचे पई, उनजो रिकॉर्ड किथे आहे, खातो किथे आहे। हिन ॾे पैसा अचनि पिया, हीउ मुफ़्त जो माल सम्झी, ओताकू सम्झी ख़र्च कनि पिया। थाणनि ते पाथारियूं आहिनि, अमन अमान कोन्हे। तव्हां हिते केरु बि माण्हू इज़त शराफ़त सां, फज़ीलत सां, अमुन सां ज़िंदगी गुज़ारे, अहिड़े क़िस्म जो माहौल ॾिजे माण्हुनि खे उहो कोन्हे। इदारा सभु तबाह आहिनि, अमुन अमान कोन्हे, रोज़गार नाले का शइ कोन्हे, आबादगार सभु परेशान आहिनि, सारियूं लथियूं, सारियुनि जो अघु कोन्हे, सारियुनि जे लाइ पाणी कोन्हे, पाणीअ लाइ ॿाकारींदे ॿाकारींदे माण्हू मरनि पिया, दाऊं पिया कनि, मस वञी के ख़र्च करे, ट्यूबवेल हलाए, मुख़्तलिफ़ क़िस्म जा अंदाज़ तकलीफ़ूं बर्दाश्त करे माण्हू अञा फसल लहे त वरी अघु कोन्हे। हिननि हिकिड़ी बादशाही हलाई आहे, अहिड़ी बादशाही जे चवंदा आहिनि हिकिड़ो ॼटनि जो, क्रिमिनल्स जो, माफ़िया जो हिकिड़ो राज हुजे त पीपल्स पार्टी जो राज माफ़िया जो राज आहे। इन जे ख़िलाफ़ जिदोजहद हिकिड़े महाज ते काफ़ी कोन्हे, ख़ाली रुगो इलेक्शन जी ॻाल्हि करणु काफ़ी कोन्हे। हिते कल्चरल तब्दीली अचणु खपे, माण्हू जो कल्चर तब्दील थिए, मिडिल क्लास जेको आहे उहो पंहिंजो कल्चर तब्दील करे, हिकिड़े वॾेरे सां गॾु बीहणु, हिकिड़े भोतार सां गॾु बीहणु, गार जंहिं ॾींहुं महसूसु कंदो सिंध जो माण्हू, सिंध जो पढ़ियल लिखियल माण्हू, हिननि ॼटनि ऐं जाहिलनि सां गॾु बीहणु, हिननि खे कुल्हे ते खणणु, हिननि खे पंहिंजो करणु, हिननि जो साथी सॾाइणु, फलाणे आउं भोतार जो माण्हू आहियां, इहो गार बणिजी वञे, फलाणे चूंडियल जो ख़ासि माण्हू आहियां, इहो ज़िलत ऐं रुसवाई जो सबबु बणिजी वञे। अहिड़े क़िस्म जी कल्चरल तब्दीली अचे, ज़हनी ऐं फ़िक्री तब्दीली अचे, माण्हू जे अंदरि शऊर सां गॾु वरी सघ, जुरियत ऐं मुड़सी अचे त पोइ सिंध तब्दील थींदी। हिननि सां वेड़ कोर्टुनि में बि थियणु खपे, हिननि सां वेड़ रोडनि ते बि थियणु खपे, हिननि सां वेड़ इलेक्शनुनि में बि थियणु खपे। उनमें जंहिंखां जेको बि पुॼी सघे थो उहो माण्हू पंहिंजो किरदारु अदा करे, जेको जिथे वेठो आहे, जेको जंहिं जॻह ते हिन सिंध जे, पंहिंजी क़ौम जे, पंहिंजे माण्हुनि जे, पंहिंजे तबिके जे लाइ जेका विख खणी सघे थो उहा क़ाबिले दाद हूंदी ऐं उहा क़ाबिले दीद बि हुजणु खपे। माण्हुनि खे महसूसु थिए, लीको ऐं हिकिड़ो संदो हुजणु खपे। गुज़िरियल 15 सालनि में ज़रदारी माफ़िया हिते संदो ठाहे छॾियो आहे त कहिड़े पासे आहियो तव्हां? सिंध जो माण्हू कहिड़े पासे आहे? लेफ्ट जो माण्हू कहिड़े पासे आहे? तरक़ी पसंदि माण्हू कहिड़े पासे आहे? पासो को बि कोन्हे। केॾी महिल हितां बीहो हिकिड़े वॾेरे सां गॾु बीहो, केॾी महिल मज़लूम सां गॾु ॻोढ़ा बि काटियो, कातिल सां बि गॾु बीहो, मक़तूल सां गॾु बीठा हुजो।